ॾिसो असां हक़ जेके हुकुमरान आहिनि उन्हनि लॾनि खे चऊं था त बाबा पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी हुकूमत जी जोरे आहे कान, तव्हांजी 47 फार्म जी हुकूमत आहे, तव्हांजी हुकूमत डी फैक्टो हुकूमत आहे, पर उन हूंदे बि ग़रीबनि ते रहम करियो। ग़रीब माण्हू केॾांहुं वञे? तव्हां अॼु डीज़ल जी क़ीमत 526 रुपया आहे ऐं पेट्रोल जी क़ीमत तव्हां ॾिसो था। महांगाई जो जेको ईंदड़ तूफ़ान हूंदो ही पाकिस्तान खे ख़तमु करणु चाहिनि था। ही पाकिस्तान जा दुश्मन आहिनि, हिन रियासत जा दुश्मन आहिनि। ही इवन आउं त इल्ज़ाम थो हणां ही फ़ौज ऐं अवाम जे विच में जेको तालुक़ु आहे उनखे बि टोड़णु चाहिनि था अहिड़नि पंहिंजे पॉलिसियुनि ज़रिए। मुल्कनि में रुॻो ईरान जी तव्हां जंग ॾिठी आहे, सिर्फ़ु मुल्कनि जा हथियार न विढ़ंदा आहिनि, तव्हांजी अवाम विढ़ंदी आहे तव्हां सां गॾिजी। तंहिं करे तव्हां माण्हुनि खां सवाइ तव्हां छा कंदो? जेकॾहिं तव्हां मूंखे ॿुधायो किरोड़े माण्हू हिन 20 करोड़ माण्हू उन्हनि जे गले ते तव्हां नओं रखी छॾियो आहे, इहो वकीलनि खे क़ाबिल क़बूल न आहे। असां चऊं था अञा वान कयां थो, कश्मीर खां वठी मिठी ताईं हिकिड़ो रोड ब्लॉक थी वेंदो ऐं शहबाज शरीफ़ खे सोचणो पवंदो ऐं उनखे रिवर्स करिणो पवंदो। केसि ताईं जारी रहंदो धरणो? असां कमेटी आहे असांजी, असां पाण में फ़ैसिलो कंदासीं। जेका एक्शन कमेटी आहे इंशाअल्लाह ताला उन में तव्हां ॾिसंदो त असां हिकिड़ा ॾाढा सेहतमंद फ़ैसिला पहिरीं बि कया आहिनि, वरी बि कंदासीं। छो जो असांजो वकीलनि जो वॾो रैशनल फ़ैसिलो हूंदो आहे। असां हर 4 कॉर्नर सोचे सम्झी ऐं क़दम खणंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला अलाह ख़ैर कंदो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी, तव्हांजे चैनल जी महिरबानी।